आसिफ सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जमहूरियत ख़ातिर जान जी कुर्बानी ॾिनी। शहीद राणी जा क़ातिल जहन्नम भेड़ा थी चुका आहिनि। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे जलसे में नवाज़ लीग जो वफ़द अयाज़ सादिक ऐं राणा सनाउल्लाह जी अॻुवाणी में शरीक थींदो। पंजाब ऐं KPK जा गवर्नर बि गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुचंदा। सखर में मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त परॾे मां मुल्क ख़िलाफ़ प्रोपेगंडा कई पई वञे, जंहिंजी मज़म्मत करियां थो। तहरीक इंसाफ़ हिकु शख़्स जे पुठियां सियासत न करे, हिननि खे उन लाइ वोट नाहिनि मिलिया त एहतजाज करे माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाइनि। नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जमहूरियत ख़ातिर जान जी कुर्बानी ॾिनी। शहीद राणी जा क़ातिल जहन्नम भेड़ा थी चुका आहिनि। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे जलसे में नवाज़ लीग जो वफ़द अयाज़ सादिक ऐं राणा सनाउल्लाह जी अॻुवाणी में शरीक थींदो। पंजाब ऐं KPK जा गवर्नर बि गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुचंदा। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त परॾे मां मुल्क ख़िलाफ़ प्रोपेगंडा कई पई वञे, जंहिंजी मज़म्मत करियां थो। तहरीक इंसाफ़ हिकु शख़्स जे पुठियां सियासत न करे, उन्हनि खे उन लाइ वोट नाहिनि मिलिया त एहतजाज करे माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाइनि।